ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयां पिया कंदोकोट में सिंध ह्यूमन राइट्स कमीशन पारां डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स में इजलास घुरायो वियो आहे। कंदकोट में अब्दुल गफूर भलकानी की रिपोर्ट मुताबिक़ ह्यूमन राइट्स कमीशन खे दरख़्वास्त ॾियो, उन ते अमल कयो। ह्यूमन राइट्स कमीशन पारां शहरियनि जा मसाइल तरजीह बुनियाद ते हल कया वेंदा। मेंबर जुडिशल सिंध ह्यूमन राइट्स कमीशन मोहम्मद असलम शेख पारां इहो बयान ॾिनो वियो आहे। अॼु सिंध ह्यूमन राइट्स कमीशन हुकूमत सिंध पारां डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स में एक अहम इजलास उठायो वियो, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियानी, सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जुडिशनल मेंबर मोहम्मद असलम शेख शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर आयल मोज़िज़ मेहमाननि खे आजाणो पेश कयो। उन मौके ते आयल शहरनि बार जे वकीलनि सैद सिकंदर अली शाह, ज़ाहिद अली शाह ऐं ॿियनि शहरनि ज़िले जे मसइलनि जी निशानदेही कंदे चयो त कश्मीर ज़िले अंदरि सिहत जो वॾो मसइलो आहे। पोस्टमार्टम लाइ डॉक्टराणियूं मौजूदु न आहिनि, अस्पतालनि अंदरि दवाऊं मौजूदु न आहिनि। इन खां अलावा ज़िले जे अंदरि स्कूलनि बि उस्ताद मुक़ररु न आहिनि थियल। पुलिस पारां माण्हुनि ते कूड़ियूं FIR दाख़िल कयूं वञनि थियूं। सिहत पारां डॉक्टर वसीम पठाण ॿुधायो त उन ॾस में 30 खां वधीक डॉक्टरनि जूं पघारूं बंदि कयूं वियूं आहिनि ऐं सेक्रेटरी हेल्थ खे ख़त लिखी पिणु आगाह कयो आहे। जुडिशनल मेंबर सिंध ह्यूमन राइट्स कमीशन मोहम्मद असलम शेख इजलास सां खिताब कंदे चयो त अवामी मसइलनि जे हल लाइ तरजीह बुनियाद ते हल कया वेंदा। सिंध अंदरि ह्यूमन राइट्स पंहिंजो कमु करे रही आहे। हीअ कमीशन उन्हनि माण्हुनि लाइ कमु कंदी आहे जेके माण्हू मसाइलनि जे हल लाइ कोर्ट नथा वञी सघनि। उनजो इतला लेटर फ़ोन वसीले मिलंदो, जंहिंखे कानून मुताबिक़ हल कयो वेंदो आहे। सिंध अंदरि साफ़ पाणीअ जी खोट, सिहत ऐं तालीम जा मसइला आहिनि, जंहिंजे हल लाइ जोॻा उपाउ वरिता वेंदा। उन वधीक चयो त साल 2011 में सिंध हुकूमत कानून सिंध प्रोटेक्शन ऑफ ह्यूमन राइट्स एक्ट 2011 मंज़ूर कयो। हिन वक़्तु जेको वधीक बि शिकायत जी दरख़्वास्त ॾींदो आहे, उन दरख़्वास्त खे रजिस्टर कराईंदा आहिनि। जेके बि तव्हांजा बुनियादी हक़ूक़ आहिनि तव्हांखे मिलंदा। उन मौक़े ते ह्यूमन राइट मेंबर सरफराज़ जमाली, फरज़ाना खोसो, डॉक्टर आयशा कश्मीर, ज़िले जे विफ़ाक़ी तौर सूबाई खातनि जे अमलदारनि, पुलिस ऐं कश्मीर बार ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई।